असां मौजूद आहियूं लाड़ कैंपस में, जिते मास्टर ऐं ग्रेजुएट जेका डिग्री आहे उन जी प्री टेस्ट हली रही आहे। ऐं तव्हां मुंहिंजे पोयां ॾिसो पिया त सिक्योरिटी इलाही हाई अलर्ट आहे। उनखे अलावा 2000 जे लॻभॻि हिते कैंडिडेट अॼु जेको इंटरव्यू ॾियण आया आहिनि। अचो उन सिलसिले में तव्हांखे प्रिंसिपल ऐं जेके हिते जा प्रोफेसर आहिनि उन्हनि सां मिलिया आहियूं, शागिर्दनि सां मिलिया आहियूं त उहे टेस्ट कीअं पिया ॾियनि ऐं संदनि छा सूरत हाल आहे। सर जी सिक्योरिटी जा हिते कहिड़ा इंतज़ाम तव्हां पारां? हिते सिक्योरिटी जे लाइ असांजो 4 मोबाइलूं आयल आहिनि ऐं 3 PC आहिनि, 4 HC आहिनि ऐं तक़रीबन 12 LPCs आहिनि ऐं 5 ट्रैफिक जा जवान लॻल आहिनि ऐं सिक्योरिटी जो तमामु सख़्तु इंतज़ाम आहे। अलाए शुक्र आहे जेके माण्हू अचनि पिया उन्हनि जूं जी ईंदड़ वेंदड़ माण्हू जेके बि कैंडिडेट आया आहिनि सुबुह जो उन्हनि जी असां बिल्कुलु सर्च करे बदन तलाशी वठी उन्हनि खे माना अंदरि मोकिलियो आहे। बाक़ी गैर ज़रूरी माण्हू जेके बि आहिनि उहो हितां खां असां माना भॼाए छॾिया आहिनि। को बि गैर ज़रूरी माण्हू हिते मौजूदु बैचलर डिग्री प्रोग्राम जेको बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन में कॉमर्स, इंग्लिश ऐं कंप्यूटर साइंस 4 ऐं हिन में 77 सीटूं हर डिपार्टमेंट में। अच्छा सर, सिर्फ बदीन ज़िले जा ही न बदीन ज़िले न है, पर हिन जी जेकी पसंदीदाई में ॿिया ज़िला आहिनि जंहिंमें गुजरावाला आहे, नंढो मोहम्मद खान आहे, नंढो यार आहे, उमरकोट आहे, हर बार कोट आहे। पर जेकॾहिं उहे उतां जा कैंडिडेट हिननि खां अचनि त पोइ उतां हमारी कोटा बि हिन ज़िले वारनि खे ॾिनी। छो त हर डिपार्टमेंट में 77 सीटूं आहिनि, 50 मेरिट ते आहिनि, 10 जेके आहिनि हिन जूं गर्ल्स जूं आहिनि, 2 एप्लाइड जूं आहिनि ऐं 15 जेके सेल्फ फाइनेंसिंग हर डिसिप्लिन में आहिनि। गुज़िरियल साल जे मुक़ाबले में हिन साल वधीक कैंडिडेट्स आया आहिनि ऐं हज़ार पॉपुलेशन बि वधे पई उन नमूने सां। ऐं ॿियो हिकु त असांजे हिन मुंहिंजे इलाइक़े में वधीक टीचर्स जेके आहिनि, फैकल्टी जेका आहे हाईली क्वालिफाइड अक्सर जेके आहिनि सो सम्झो जेका कमेंट पेज अची पई हुन में तक़रीबन अधु खां घणा जेके PhD होल्डर्स हूंदा। इन वक़्तु बि जेके आहिनि PhD जेकॾहिं सम्झो कंहिं डिपार्टमेंट में 3 PhD टीचर्स आहिनि, कैमिको आहे ऐं कंहिं PhD तक़रीबन मुकमल थियण शागिर्दनि जे लाइ हिते लाड़ कैंपस बदीन में जेका हायर एजुकेशन कमीशन जी नीड बेस्ड स्कॉलरशिप आहे उहा ॿियनि कैंपसिस जे मुक़ाबले में वधीक मिली आहे। लास्ट ईयर हर शागिर्द खे 48,000 ते मिले, पर जेको क्वालिफाई करे उन में क्वालिफाइकेशन में इहो आहे त हुनजी परसेंटेज जेका इंटर में आहे उहा फस्ट क्लास हुजे ऐं पेरेंट्स जी जेका एनुअल इनकम हुजे 4 लाख खां मथे न हुजे। इन 4 लाख वारी जेका कैपिंग आहे उन हिसाब सां हितां जा माण्हू जा ॿार बि वधीक क्वालिफाई कनि ऐं साॻे वक़्तु उहो मेरिट बि हुअनि। उन बुनियाद ते गुज़िरियल साल जेको गुज़िरियल साल जेको हिन कैंपस जा 60 लाख, पर इहो ईअं त इहो तइदादु वधी सघे थो। हिते का लिमिट कोन्हे। हिन में जेकॾहिं जीअं लैपटॉप स्कीम आहे त उन में बि असांजे हिन मेन ॿी जेका लाड़ कैंपस बदीन आहे इन जे गुज़िरियल 3 बैचुनि दौरान तक़रीबन 250 लैपटॉप ॿारनि खे मिलिया जेके प्राइमरी प्रोग्राम पंहिंजा यूनिवर्सिटी जा प्रोग्राम बि आहिनि जेके हिन जा बसरी आहे उहा, पर हू जेको वॾी अमाउंट थी मिले ऐं ॿार खे 48,000 रुपए जी मिली था वञनि त उहो पंहिंजे पेरेंट्स तां लाइबिलिटी हुनजी लही थी वञे ऐं उहो 1 साल पूरो हुन में आराम सां गुज़ारे छो कि तुंहिंजो लोकल ई आहे। ट्रांसपोर्ट जी फैसिलिटी जेतिरो थी सघियो आहे यूनिवर्सिटी तरफ़ां प्रोवाइड कई वई आहे। ऐं जेका चंडे बागे खां हिकिड़ी बस अचे थी, ॿी दलहार खां अचे थी, ॿियो रूट जेको आहे सुबुह आहे इन रूट ते एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ जंहिंमें स्पोर्ट्स वग़ैरह आहे उन जो बि असां वटि इवेंट थोरो हर साल थिए थो। ऐं साॻे वक़्तु जेको फ्री टाइम जेकॾहिं ॿारनि खे आहे उहे बि पंहिंजे हिन ग्राउंड ते वञी डांस वग़ैरह खेॾनि था। बुक्स जो जेके बि लेटेस्ट क़िस्म जा बुक्स आहिनि उहे असांजे सेमिनार लाइब्रेरीअ में सुठे तइदाद में अवेलेबल आहिनि जो ॿार खे हरू भरू जेको आहे मार्केट में बुक शॉप बेहतर कीअं करे सघिजे थो, कहिड़ी शयूं बहितर जे लाइ असां कोशिशूं वरितियूं आहिनि हितां जा जेके नोटबुक्स आहिनि मदद रही आहे असांजो फैकल्टी मेंबर्स जी। त इन लाड़ कैंपस बदीन ई हिकिड़ी कैंपस आहे जंहिंजे लाइ 94 एकड़ सिंध गवर्नमेंट फ्री ऑफ कास्ट अलाट कई आहे।
जेका लिटिगेशन में वेठो उन खां पोइ सुप्रीम कोर्ट ऐं जेको यूनिवर्सिटी असां में फ़ैसिलो करायो ऐं उहो अल्टीमेटली यूनिवर्सिटी जे हक़ में आयो ऐं उहा ज़मीन जेका 94 एकड़ आहे गोलाटी रोड ते आहे हुनखे दीवार जो कमु शुरू आहे थियो हो पर उहो अञा कंप्लीट न थियो आहे 94 एकड़ ज़मीन मिली वेठी आहे कैंपस जे लाइ उन खां पोइ डेवलपमेंट जेका स्कीम मिले उहा बि सिंध गवर्नमेंट 800 मिलियन माना तक़रीबन 82 करोड़ जी हिन कैंपस जे लाइ उहा बि स्कीम मंज़ूर लाइ जे रिलीज़ जे लाइ इंतज़ारु पिया कयूं ऐं उहा अप्रूव आहे असेंबली जे तरफ़ां हिन साल असां कोशिशि कई आहे त जेके असांजा इलेक्टेड रिलीज़ अचे जीअं डेवलपमेंट जो कमु पंहिंजी जेका ज़मीन आहे उते परमानेंट जेको जेका अॻिते हली करे ऐं इंशा ताला जी यूनिवर्सिटी थींदी ऐं हितां जी माण्हुनि खे जेका ऐं ॿी हिकिड़ी सुठी ॻाल्हि त हितां जी ग्रेजुएट निकिरंदा असां वटि तमामु सुठी एजुकेशन हाईली क्वालिफाइड टीचर्स जे तरफ़ां पढ़ाया था वञनि ॿारनि जे करे जॾहिं ग्रेजुएट असांजो निकिरे थो त अक्सर हुनखे जॉब्स मिलिया आहिनि जंहिंमें जेके तव्हां हितां जा लोकल जेके मीडिया जा माण्हू ऐं उहे वरी ॿियनि खे गाइड कनि पिया त वॾनि शहरनि में वठो उते गवर्नमेंट जी जॉब सां प्राइवेट सेक्टर में जॉब ऐं होप इहा आहे त जीअं त हीअ सभु सिंध बार बार ॻाल्हाइबो आहे हिन में एनर्जी जो प्रॉब्लम लाभ थियो थिए जेको सर कोयले वारी बिजली जेका प्रोडक्शन थींदी इंडस्ट्रियलाइज़ेशन थींदी त उते असांखे क्वालिफाइड ग्रेजुएट्स खपनि MA में हितां जा ई ग्रेजुएट्स जेके हूंदा उन्हनि खे प्रेफरेंस मिलंदी छो त पहिरियों खां पोइ उन्हनि जो हूंदो जेकॾहिं हुननि वटि मेरिट आहिनि त रही ॻाल्हि त उन्हनि खे क्वालिटी वारी एजुकेशन जंहिंजे लाइ असांजी कोशिशि आहे ऐं असांजा जेके टीचर्स आहिनि जेके फॉरेन क्वालिफाइड आहिनि फॉरेन मां PhD करे आया आहिनि कुझु हिते PhD पिया कनि ऐं उन्हनि जे तरफ़ां वधि में कोशिशि आहे त असीं सुठे खां सुठी वॾी टेस्ट खे कीअं पिया ॾिसो ऐं कहिड़े हवाले सां अॼु त हीअ एंट्री टेस्ट जेका आहे सा बैचलर डिग्री प्रोग्राम जे हवाले सां एडमिशन टेस्ट आहे ऐं हिन जो मक़सदु इहो आहे त असांखे ज़्यादा कॉम्पिटिटिव एज ते जेको मयारी स्टूडेंट आहे उहो हुनजी हिते एडमिशन थी सघे उन्हनि खे बहितर खां बहितर चांस मिली सघे ताकी मुख़्तलिफ़ डिसिप्लिन जेके असां वटि आहिनि 4 बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन कॉमर्स कंप्यूटर साइंस ऐं इंग्लिश त उन्हनि में हू पंहिंजे इंट्रस्ट मुताबिक़ जेको आहे एडमिशन हासिल करे सघनि ऐं फ्यूचर जे लाइ बहितरीन ग्रेजुएट थी सघनि था जीअं त हिकिड़ो पर्टिकुलर डिपार्टमेंट जी हैसियत में जे करे ॾिसिजे त हर डिपार्टमेंट जो हिकिड़ो पंहिंजो स्पेसिफिक रोल ज़रूरु रहियो आहे ऐं उन कलेक्टिव रोल जे करे जेको आहे सो असांजा ग्रेजुएट्स जेके आहिनि उहे मार्केट में मुख़्तलिफ़ फील्ड्स में कॉम्पिटिटिव एज ते पंहिंजी जेका आहे परफॉर्मेंस शो करे सघनि पिया तव्हांजे डिपार्टमेंट खे ॾिसो पिया उनजी छा कॉमर्स डिपार्टमेंट जीअं त बिज़नेस जे पर्सपेक्टिव में ॾिसूं त हिकिड़ी वाज़े अहमियत रखी चुको आहे काफ़ी हद ताईं त उनजो कॉमर्स में हिकिड़ो वाज़े रोल आहे असां वटि बिज़नेस इंडस्ट्रियलाइज़ेशन जे महिल थींदी आहे त इंडस्ट्रियलाइज़ेशन सां गॾोगॾु कॉमर्स हिकिड़ी वाज़े इम्पॉर्टेंस आहे कॉमर्स हींअर जेको आहे सो इवन लार्जर लेवल ते जीअं डिपार्टमेंटलाइज़ेशन जे हवाले सां लार्जर स्टोर्स में लार्जर बिज़नेस इंटरवेंशन में वधीक ग्रो कयो आहे त कॉमर्स जो उन पर्सपेक्टिव में डिफरेंट ऑर्गेनाइज़ेशन में वाज़े रोल ज़रूरु रहियो आहे जेकॾहिं लोकल पर्सपेक्टिव में असीं ॾिसूं त जेके बैंकिंग सेक्टर आहे उहो वाज़े हिते बिज़नेस आहे जंहिंजो ब्रांच नेटवर्क जेको आहे एक्सटेंसिवली वधियो आहे लोकल लेवल ते त उन्हनि एरियाज़ में बि असांजा जेके ग्रेजुएट्स आहिनि उन्हनि पंहिंजी वाज़े परफॉर्मेंस शो कई आहे उन्हनि पंहिंजी कॉम्पिटिटिव एज शो करे उन्हनि में जेके सीट्स ऑक्यूपाई कयूं आहिनि हाणे उहे असांजा उहे ई ग्रेजुएट्स हिन टाइम ते बल्कि पूरे डिस्ट्रिक्ट में जेकर ॾिसूं था त ॿाहिरियों कैंडिडेट जे कंपेरिज़न में असांजो वधीक स्टूडेंट्स कॉम्पिटिटिव एज ते अवेलेबल आहे ऐं उहो लो कास्ट ते उन्हनि खे इकोनॉमिक एज ते उहो वधीक क्वालिफाई करे भला केतिरा शागिर्द तव्हांजे डिपार्टमेंट जा इंटरव्यू ॾियण आया आहिनि कैंडिडेट जीअं त हर डिपार्टमेंट जी जेके सीट्स एलोकेशन आहे उहा 77 आहे त 4 डिपार्टमेंट असां वटि आहिनि त 4 डिपार्टमेंट जे हिसाब सां असां वटि बि जेको आहे सो कैपेसिटी आहे 77 जेके आहिनि ते एडमिशन्स करणु त हाणे उन में इहो डिपेंड करे थो त जीअं हिन टाइम ते जेके नंबर ऑफ एप्लीकेशन आहिनि उहे आहिनि असां वटि 250 उन मां जेका उन जी
प्रिफरेंशियल क्राइटेरिया आहे उन जे तहत जेके आहिनि केतिरा स्टूडेंट्स टेस्ट क्वालिफाई कनि था, मिनिमम जेको कट एज जेको आहे स्कोर में उन में केतिरो क्वालिफाई कनि पिया, उन जे हिसाब सां उनजी मेरिट क्राइटेरिया ठहंदी। त उन जे तहत असीं वधि खां वधि 77 ऑक्यूपाई करे सघंदासीं जेतिरी उन जी प्रिफरेंस जे मुताबिक़ हूंदी। पर प्रॉब्लम कहिड़ा आहिनि हिते इन डिपार्टमेंट खे हलाइण जे लाइ कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत आहे गवर्नमेंट खे? हिन टाइम ते जेका असल शइ आहे त जेके बि कैंपस जेके स्टार्ट थिया आहिनि उन्हनि खे हिकिड़ी वाज़े प्लानिंग इन द सेंस के उन्हनि खे प्रॉपर अप्रूवल न मिलियो आहे, उन्हनि खे प्रॉपर उन टाइम जी उन लेवल जी फंडिंग न मिली आहे। उन स्कोप ते उन्हनि जी जेका आहे सा इंटरवेंशन न रही आहे, जेके लिंकेजिस रहणु खपनि, जेके अर्बन एरियाज़ में जेके ऑर्गेनाइजेशन्स कमु कनि पियूं उन्हनि खे बि लिंकेज डेवलप कजनि था ताकी उन्हनि खे उहो स्पेस प्रोवाइड कजे त रूरल साइड ते उहे ऑर्गेनाइजेशन पंहिंजियूं जेके आहिनि ब्रांच नेटवर्किंग एक्सटेंड कनि ताकी ज़्यादा खां ज़्यादा जेके आहिनि से बिज़नेस एवेन्यूज़ स्टार्ट थींदा त जॉब अपॉर्चुनिटीज़ क्रिएट थींदियूं ऐं उहे ई ज़्यादा स्टूडेंट जेके हितां जा जेके प्रोड्यूस थींदा उहे ईज़ीली हिते एम्प्लॉय थी सघंदा ऐं उहे पंहिंजो रोल वाज़े इकोनॉमिक डेवलपमेंट में प्ले करे सघंदा। मां बिजनेस एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट में कमु कंदो आहियां। अॼु तक़रीबन 250+ स्टूडेंट्स आहिनि। अलहमदिल्ला माना शुरू खां वठी सुठो माहौल रहियो आहे। लॉ एंड ऑर्डर सिचुएशन माना ख़ासि करे जेको तमामु माना तमामु रहियो आहे। इन हिसाब सां अलाह साईं शुक्र आहे तमामु सुठे नमूने सां एंथुसियास्टिकली सभई हर जेको आहे कंट्रीब्यूटर मैनेजमेंट आहे, एडमिनिस्ट्रेशन आहे, स्टूडेंट्स आहे, सिक्योरिटी आहे, सभई अलहमदिल्ला जेको पंहिंजो कंट्रीब्यूशन जेको सो हिन में अच्छा सर भला हिन में तव्हांजे डिपार्टमेंट खे थोरा प्रॉब्लम आहिनि गवर्नमेंट तरफ़ां कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे? जी ॾिसो असांजो जेको डिपार्टमेंट आहे बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन या मैनेजमेंट साइंसिस इहो हिकिड़ो हाईली मार्केट ओरिएंटेड डिग्री आहे ऐं अगरि ॻाल्हि कजे जनरल यूनिवर्सिटीज़ जी त इहो जेको डिपार्टमेंट आहे या इहो डिपार्टमेंट जेका वधि खां वधि डिपार्टमेंट वधि में वधि जेको मसइलो थिए थो ख़ासि करे इंटीरियर सिंध वारे माने स्टूडेंट इहो आहे त जेके ॿिया मेट्रोपॉलिटन सिटीज़ आहिनि कराची इस्लामाबाद उते जे शागिर्दनि खे हिकिड़ो कंपेटिटिव एज इहो आहे त उते इंडस्ट्रीज़ त असांजा जेको फॉर फ्लंग एरियाज़ आहिनि ॿाहिरि ॻाल्हि त ॻोठनि मां छोकिरा अचनि था या छोकिरियूं अचनि थियूं त उन्हनि वटि वॾा रिसोर्सिस न हूंदा आहिनि अमूमन इन्हनि रिसोर्सिस मां पढ़ी करे उहे अॻियां निकिरंदा आहिनि। ॻाल्हि जी असांखे ख़ुशी आहे ऐं असांखे इहा ख़ुशी आहे त असीं हिकिड़ियूं जेके पुअर फैमिलीज़ आहिनि उन्हनि खे इन स्टेज में खणी था वञूं त उहे इनकम ताईं जे लेवल ताईं पहुचनि था। पर अञा ताईं जेको आहे असीं कोशिशि करियूं पिया। असां वटि 25 सीटूं जेके बदी डिस्ट्रिक्ट जो आहिनि ऐं जंहिंमें 5 सीटूं सिजावल जूं, 2 ठठे जूं आहिनि, 5 टने मामद खान जूं आहिनि, 2 मीसो ख़ास जूं आहिनि, 2 टने राया जूं आहिनि, 2 उमरकोट जूं आहिनि, 5 सीटूं पारकर जूं आहिनि। उन खां पोइ 10 सीटूं स्पेशल फीमेल जे लाइ रखियूं आहिनि त जीअं ज़्यादा फीमेल एजुकेशन खे प्रमोट करे सघिजे ऐं असां वटि जेको 15 सीटूं जेको सेल्फ फाइनेंसिंग कोटा ते रखियूं। बुनियादी तौर ते ही कैंपस जेको आहे लाल कैंपस बदी में उते जे माण्हुनि खे लाइ हिते तमामु सुठी जेको फैसिलिटी प्रोवाइड करे ॾिनी आहे। असां वटि 70-80% जेके टीचर्स आहिनि उहे सभु क्वालिफाइड आहिनि। उन मां 30% ॿारनि खां PhD करे आया आहिनि ऐं असां कल ऑलमोस्ट पंहिंजी PhDs कंप्लीट करे चुका आहियूं। ऐं उनखे अलावा असां स्टूडेंट्स खे बस जी पॉइंट जी फैसिलिटी ॾियूं पिया जंहिंमें टंडो बागो तलार ऐं गुलाटी का स्टूडेंट खे पिक एंड ड्रॉप जी फैसिलिटी आहे। लाइब्रेरी बुक्स ऑलमोस्ट जेके बि ॿार हिते पढ़नि था उनखे लाइब्रेरी में उहे बुक्स इशू थियनि था। ऐं उनखां अलावा जेको जेके ग़रीब ॿार आहिनि उन्हनि जे लाइ बर्सरी या जेको जो हेक जो नीड बेस्ड स्कॉलरशिप आहे इहे प्रोग्राम बि ऑफर थींदा। पर हिकु जेका बुनियादी ॻाल्हि आहे उहा इहा आहे त जॾहिं त लाल कैंपस बदीन में असां वटि सिर्फ़ु जेको 4 डिपार्टमेंट आहिनि ऐं बदीन जो 70% जेको हिकिड़ो ताज़ा फैक्ट फिगर आहिनि 70% खां वधीक जेके ॿार आहिनि इंटर पास करण खां पोइ उहो बदीन जे जेके सिंध जा मेन स्ट्रीम इंस्टीट्यूट्स आहिनि हैदराबाद ऐं कराची नथा पहुची सघनि। नतीजतन इहे असांजा ॿार जेके सो रहिजी था वञनि छाजे करे फाइनेंशियल मसइलनि जे करे उहे अॻिते नथा वधी सघनि। असां वटि इहो आहे त लाल कैंपस में असांजी जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे इन में असां सभई 4 ई डिपार्टमेंट हलाए था सघूं। वधीक डिपार्टमेंट असां कोन था हलाए सघूं। ताज़ो सिंध गवर्नमेंट जेको सो लाल कैंपस खे 98 एकड़ ज़मीन बि ॾिनी आहे जंहिंजो 7 फार्म जारी थी चुको आहे। 2013-14 जे जेको बजट जे अंदरि हिन जे लाइ जेको PC1 बि ग्रांट थी चुकी आहे पर अञा ताईं उनजे लाइ उनजा जेको सो पैसा जेको सो एलोकेट करे उन बजट में ऐं उनजी कंस्ट्रक्शन वर्क शुरू कयो वञे। त हिन अॼोके हिन मौक़े जी मुनासिबत सां ऐं हिते जा जेके पंहिंजा पॉलिटिकल रिप्रेज़ेंटेटिव आहिनि हाजी ताज मोहम्मद आहे, इस्माइल राव साहब आहे,
मीर साहब आहे ॿिया जेके बि जेके सुञाणंदड़ियूं आहिनि उनखे गुज़ारिश कंदुसि त असां हिन लार्ड कैंपस इन कैंपस जी कंस्ट्रक्शन जे लाइ उहे जेको इन शइ ते जेको ऐवान ते जेको फोरम ते ॻाल्हाइनि त जीअं ईंदड़ बजट में ई इन बजट जे इन कैंपस जी बजट एलोकेट कई वञे ऐं कंस्ट्रक्शन वर्क शुरू थिए त जेकॾहिं असां 18 या 20 फैकल्टीज़ हिते शुरू थी वञे त असां घटि में घटि 2000 खां 3000 ॿार वधींदा आहिनि पसगदा जी डिस्ट्रिक्ट जा जेके असां हिते एंगेज करे था सघूं जेसिताईं असांजे लार्ड जो खिचो जेको काफ़ी असूलनि सां जेको आहे माशी मसइला तमामु घणा आहिनि एग्रीकल्चर ऐं ॿिया मसइला सभु चैलेंजिस सां वधी आहे हिकिड़ो ई सहारो आहे हिन वक़्तु हिते जे माण्हुनि जो जेको एजुकेशन आहे ऐं उहा एजुकेशन मेरिट ते हलंदो अच्छा सर गुज़िरियल 12 सालनि खां मदीने में हर 3 साल जो राब्तो ईंदा रहंदा आहिनि साइक्लोन कॾहिं बोल उन में बि काफ़ी पहिरीं निकास थींदी रही आहे उन में जॾहिं मथे शागिर्द वञनि था उन्हनि जे हितां पासिंग मार्किंग जे लाइ तव्हां किथे पॉलिसी जे हवाले सां तव्हां छा ख़्यालु आहे स्पेशल मदीन ठतो अचनि था हा यकीन ॾाढी इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे जेको तव्हां हीअ ॻाल्हि ॿुधाई आहे त 94 खां पोइ 99 जे अंदरि अचे थो तूफ़ान वरी 2001 जो सिलसिलो आहे वरी 2010 जो जेको ॾिसो आहे वरी 2011 जो ऐं पोइ पंहिंजे के जेकॾहिं असां वटि हिकिड़ी मुसलसल जेको बोर्ड सैलाब ज़िलज़िला हिकिड़ी साइकिल आहे ऐं उन जे करे असांजी तालीमी जेको तमामु जेको मयार आहे उहो ॾाढो जेको पुठिते पियल आहे हाणे हीअ जेके ॿार कम्पीट कनि पिया तव्हां टेस्ट ॾिठी आहे त ॾाढी पियो निज जेको मेरिट ते टेस्ट हले पई इंतिहाई ट्रांसपेरेंट ऐं सम्झां थो त असांखे मेरिट में घटि असांखे ग़रीब न हुजणु खपे असां भले फाइनेंशियल केतिरा बि कमज़ोर हुजूं इहे शइ असांखे बचाए सघे थी त हाणे हीअ जेके ॿार कम्पीट कनि पिया उन्हनि खे हिकिड़ो एडवांटेज आहे त इहे ॿार पंहिंजे डिस्ट्रिक्ट जे ॿारनि जे अगेंस्ट कम्पीट पिया कनि पर जेके इहे ॿार इन करे असां वटि हिन कैंपस में जेके मूं डिस्ट्रिक्ट जा नाला वरिता छछो सिजावल टनो मोहम्मद ख़ान बदीन थरपारकर सभु उहे आहिनि जेके लाल पट्टी जा जेके डिस्ट्रिक्ट्स आहिनि उन्हनि ॿारनि खे असांजे जेके डोमिसाइल रखंदड़ ॿारनि खे अलो कयो वेंदा जॾहिं त हैदराबाद या उनखां मथे पासे जा जेके ॿार आहिनि उहे हिन कैंपस जे लाइ एलिजिबल नथा हुजनि त इन सां इहो थो फ़ाइदो थिए त हितां जा जेके ॿार जेके ठीकु आहे एकेडमिक बैकग्राउंड जो हुजे थो पर हू जॾहिं कम्पीट कंदा त पंहिंजे डिस्ट्रिक्ट जे ॿार सां कंदा त उन जे लाइ हुननि खे हिकिड़ो मौक़ो मिली थो वञे ऐं पोइ जॾहिं 4 साल हुननि खे हिकिड़ी मेरिट ते ऐं ट्रांसपेरेंट ऐं क्वालिफाइड टीचर्स जी निगरानी में तालीम मिले थी त उन सां असांजो काफ़ी फ़ाइदो थियो आहे हीअं तव्हां बदीन जे कंहिं बि NGO में बैंकिंग ॿिए सेक्टर्स में वेंदो त ऑलमोस्ट लार्ड कैंपस जा स्टूडेंट्स तव्हांखे मिलंदा ऐं जेके हिते सुठे मेरिट ते ऐं क्वालिफाइड टर्म्स से कमु कनि पिया जेका असांजी जेको सो कामयाबी बि आहे हिन खिते जी कामयाबी आहे पर वरी ॻाल्हि उहा ई आहे त जेकर कॾहिं असां हिन कैंपस खे डिवेल्प कयूं जेको फुल फ्लैज मुंहिंजो त इहो हिकिड़ो पंहिंजो ज़ाती विज़न बि आहे इंडस्ट्रियलाइजेशन सां गॾोगॾु कॉमर्स हिकिड़ी वाद इंपॉर्टेंट आहे कॉमर्स हींअर जेको आहे सो इवन लार्जर लेवल ते जीअं डिपार्टमेंटलाइजेशन जे हवाले सां लार्जर स्टोर्स में लार्जर बिज़नेस इंटरवेंशन में वधीक ग्रो कयो आहे त कॉमर्स जो उन पर्सपेक्टिव में डिफरेंट ऑर्गेनाइजेशन में वाज़े रोल ज़रूरु रहियो आहे जेकॾहिं लोकल पर्सपेक्टिव में असीं ॾिसूं त जेके बैंकिंग सेक्टर आहे उहो वाज़े हिते बिज़नेस आहे जंहिंजो ब्रांच नेटवर्क जेको आहे एक्सटेंसिवली वधियो आहे लोकल लेवल ते त उन्हनि एरियाज़ में बि असांजा जेके ग्रेजुएट्स आहिनि उन्हनि पंहिंजी वाज़े परफॉर्मेंस शो कई आहे उन्हनि पंहिंजी कॉम्पिटेटिव एज शो करे उन्हनि में जेके सीट्स ऑक्यूपाई कई वञे हाणे उहे असांजा उहे ई ग्रेजुएट्स हिन टाइम ते बदीन पूरे डिस्ट्रिक्ट में जेकर ॾिसूं था त ॿाहिरियों कैंडिडेट जे कंपेरिज़न में असांजो वधीक स्टूडेंट्स कॉम्पिटेटिव एज ते अवेलेबल आहे ऐं उहो लो कास्ट ते उन्हनि खे इकोनॉमिक एज ते उहो वधीक क्वालिफाई करे केतिरा शागिर्द तव्हांजे डिपार्टमेंट जा ॾियण आया आहिनि कैंडिडेट जीअं त हर डिपार्टमेंट जी जेके सीट्स एलोकेशन आहे उहा 77 आहे त 4 डिपार्टमेंट असां वटि आहिनि त 4 डिपार्टमेंट जे हिसाब सां असां वटि बि जेको आहे सो कैपेसिटी आहे 77 जेके आहिनि से एडमिशन्स करणु त हाणे उन में इहो डिपेंड करे थो त जीअं हिन टाइम ते जेके नंबर ऑफ एप्लीकेशन आहिनि उहे आहिनि असां वटि 250 उन मां जेका उन जी प्रिफरेंशियल क्राइटेरिया आहे उन जे तहत जेके आहिनि केतिरा स्टूडेंट्स टेस्ट क्वालिफाई कनि था मिनिमम जेको कट एज जेको आहे स्कोर में उन में केतिरो क्वालिफाई कनि पिया उन जे हिसाब सां उनजी मेरिट क्राइटेरिया ठहंदी त उन जे तहत असीं वधि खां वधि 77 ऑक्यूपाई करे सघंदासीं जेतिरी उन जी प्रिफरेंस जे मुताबिक़ प्रॉब्लम कहिड़ा आहिनि हिते इन डिपार्टमेंट खे हलाइण जे लाइ कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत आहे गवर्नमेंट खे हिन टाइम ते जेका असल शइ आहे त जेके बि कैंपसिस जेके स्टार्ट थिया आहिनि उन्हनि खे हिकिड़ी वाज़े प्लानिंग इन द सेंस के उन्हनि खे प्रॉपर अप्रूवल न मिलियो आहे उन्हनि खे प्रॉपर उन टाइम जी उन लेवल जी फंडिंग न मिली आहे उन स्कोप ते उन्हनि जी जेका आहे सा इंटरवेंशन न रही आहे जेके लिंकेजिस रहणु खपनि जेके अर्बन एरियाज़ में जेके ऑर्गेनाइजेशंस कमु कनि पियूं उन्हनि खे बि लिंकेज डेवलप कजनि था ताकी उन्हनि खे उहो स्पेस प्रोवाइड कजे त रूरल साइड ते उहे ऑर्गेनाइजेशन पंहिंजियूं जेके आहिनि ब्रांच नेटवर्किंग एक्सटेंड कनि ताकी ज़्यादा खां ज़्यादा जेके आहिनि से बिज़नेस एवेन्यूज़ स्टार्ट थींदा त जॉब अपॉर्चुनिटीज़ क्रिएट थींदियूं ऐं उहे ई ज़्यादा स्टूडेंट जेके हितां जा जेके प्रोड्यूस थींदा
उहे ईज़ीली हिते एम्प्लॉय थी सघंदा ऐं उहे पंहिंजो रोल वाज़े इकोनॉमिक डेवलपमेंट में प्ले करे सघंदा। सर जी हिते कहिड़ा इंतज़ाम कया विया आहिनि सिक्योरिटी जे हवाले सां या जेके कैंडिडेट आया आहिनि? सर असां जेको आहे सो तमामु सुठा असांजी नज़र में त सुठा इंतज़ाम असां कया आहिनि। जेतिरी असांखे पुॼी सघिया आहियूं असां सिक्योरिटी ॾिनी आहे शागिर्दनि खे ऐं जेके बि आउटसाइडर्स आहे वग़ैरह उनखे पोइ सभिनी खे ॿाहिरि कढी छॾियो ऐं कोशिशि कई आहे त तमामु सुठे नमूने सां बहितरीनु नमूने सां कैंपस ॻाल्हाया 2007 खां वठी आऊं हिते आहियां ऐं मूं पंहिंजे लिहाज़ सां वरी जेको आहे सो कोशिशि कई आहे। अच्छा सर हिननि जे बहितर अञा कीअं करे सघिजे थो जेके ॿिया कंपाउंडर हिते अञा ताईं कोन शुरू थी सघिया आहिनि उन्हनि जो छा सबबु आहे? सर मसइलो इहो आहे त जेसि ताईं गवर्नमेंट जेको आहे सो असांजी गवर्नमेंट ऑफ सिंध इंट्रस्ट न वठंदी या हिते जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे न वठंदा इंट्रस्ट त साईं असां कुझु कोन था करे सघूं। असां जेको कुझु कयो आहे पंहिंजी यूनिवर्सिटी बजट मां कयो आहे असांजी गवर्नमेंट ताईं कुझु कोन छा थो करे सघिजे भला सरकार हिते छा कहिड़े क़िस्म जी सपोर्ट मतिलबु कहिड़े क़िस्म जी बहितरी करे सघिजे? हिते हीअ हिते जेका फुल फ्लेज जेका आहे सा आहे फैकल्टी आहे PhD ऐं MPhil असांजा जेके 19-20 उस्ताद आहिनि सभु PhD आहिनि फॉरेन मां PhD थियल आहिनि। हाणे हिनखे त या त यूनिवर्सिटी जो दर्जो ॾिनो वञे त बहितर आहे। हिते जी जेके सिविल सोसाइटियूं वग़ैरह आहिनि उहे कोशिशि कोन थियूं कनि त शिकारपुर जे कैंपस खे यूनिवर्सिटी जो दर्जो ॾिनो आहे पर बदीन जेको कोई हिते पंहिंजो इलाइक़ो आहे ऐं मुंहिंजे ख़्याल त मुल्क में सभ खां वधीक शाहूकार ज़िलो बि आहे। सही बिल्कुलु पर हिन ज़िले खे नज़रअंदाज़ कयो आहे।